ज़िले कश्मीर कंदकोट में अमन अमान बहाल करण ऐं मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कश्मीर कंदकोट घोसपुर करमपुर समेत ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस पारां शिकारपुर ऐं कश्मीर के कच्चे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसएसपी कश्मीर कंदकोट सैयद असद रज़ा शाह की अगवानी में मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जो ॾोहारनि निसार सब्ज़ोई, अज़ीज़ सब्ज़ोई, फरीद तेगाणी ऐं लाडो तेगाणी के ठिकाणनि ते चढ़ाई करे संदन ॾोहारनि के ठिकाणनि के ड्राहे पट करण बाद बाहि ॾेई साड़े छॾियो। होॾां ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान पुलिस शक की बुनियाद ते कुछ माण्हुनि के गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे जांच शुरू करे ॾिनी आहे। ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन में सवें अहलकारनि हेवी सरकारी मशीनरी एपीसी चैन मशीननि ऐं बख्तरबंद गाॾियुनि की मदद से ॾोहारनि के ठिकाणनि के कड़ो चाढ़े ऑपरेशन कई वई। पुलिस ऑपरेशन दौरान इलाके में खौफ वारी सूरत हाल पकड़जी वई जॾहिं त माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। ॿिए तरफ़ मिल ॼाण मूजिब आईजी सिंध तरफ़ां एसएसपी कश्मीर कंदकोट के ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं इलाइक़े में अमन अमान बहाल करण लाइ अहम ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।